अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सारा सुमरो इन बुलेटिन में मूंसां गॾु साथी थी प्रिया गुल। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। कराची गुल प्लाज़ा साने में फ़ौतुनि जो अंगु वधी 17 थी वियो। प्लाज़ा जे मलबे मां वधीक 9 ॼणनि जा लाश हथ। फ़ौतुनि जो अंगु वधण जो ख़दशो। छंछर जी राति 10 वॻे प्लाज़ा खे लॻल बाहि ते 33 कलाकनि खां पोइ ज़ाब्तो आंदो वियो। मलबो हटाइण जो कमु जारी। रेस्क्यू अख़्तियारनि मूजिबि प्लाज़ा मां अॼु वधीक 9 ॼणनि जा लाश ऐं ॿाड़ी समेत 3 ॼणनि जा उज़वा मिलिया आहिनि। इमारत कमज़ोर थी वञण करे रेस्क्यू ऑपरेशन में मुश्किलातूं आहिनि। पुलिस जो चवणु आहे त प्लाज़ा खे वाक़े में लापता माण्हुनि जो अंगु 73 थी वियो आहे। अॼु वधीक टिनि खे गुम थियल माण्हुनि बाबति रिपोर्ट दाख़िल कराई वई। गुम थियलनि मां 26 ॼणनि जी मोबाइल लोकेशन गुल प्लाज़ा जी मिली आहे। सिंध सरकार पारां गुल प्लाज़ा में बाहि वारे वाक़े में पहुतलनि जे वारसनि खे 1 करोड़ रुपया ॾियण जो ऐलान। बाहि जे मुतासिरनि जी जल्द बहाली जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर बाहि वाक़े जी जाच लाइ कमिश्नर कराची जे सरबराही में कमेटी जोड़े छॾी। मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची जे गुल प्लाज़ा में लॻल बाहि जे हवाले सां इजलास। कमिश्नर कराची ऐं ॿियनि अमलदारनि जी ब्रीफिंग। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग दौरान ॿुधायो वियो त बाहि वाक़े में फ़ौतुनि जो अंगु तक़रीबन 50 ताईं पहुची सघे थो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त गुल प्लाज़ा में बाहि वारे वाक़े ते अफ़सोस थियो आहे। प्लाज़ा में 1200 दुकान हुआ जेकी समूरा मुतासिर थिया आहिनि। प्लाज़ा खे ॿीहर तइमीर करे मुतासिरनि जी बहाली लाइ क़दम खयां वञनि। कराची जे गुल प्लाज़ा में 179 दुकान नक्शे खां इज़ाफ़ी तइमीर थियण जो इंकिशाफ। इमारत बाबति सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा तफ़सील साम्हूं अची विया। SBCA जे रिकॉर्ड मुताबिक़ गुल प्लाज़ा 1980 में तइमीर थियो। 1998 में उन अंदरि इज़ाफ़ी मंज़िल तइमीर कई वई जंहिंखे 203 में रेग्युलराइज़ करायो वियो हो। SBCA जे रिकॉर्ड में वधीक चयो वियो आहे त गुल प्लाज़ा जी पार्किंग एरिया में दुकान ठाहे छत खे पार्किंग में तब्दील कयो वियो। नक्शे मूजिबि प्लाज़ा में 1021 दुकान ठाहिण जी इजाज़त हुई पर प्लाज़ा में 1200 दुकान तइमीर कया विया। राहदारी ऐं ॿाहिरि निकिरण वारनि रस्तनि ते बि दुकान ठाहिया विया। कराची पुलिस गुल प्लाज़ा वाक़े में तख़रीबकारी जे इम्कान खे रद्द करे छॾियो। कराची पुलिस जे चीफ ऐं एडिशनल IG आज़ाद ख़ान चयो आहे त शुरूआती जांच दौरान तख़रीबकारी जूं शाहिदियूं न मिलियूं आहिनि। गुम थियलनि माण्हुनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। को टाइम फ्रेम नथा ॾेई सघूं। AIG वधीक चयो आहे त हिन वक़्त ताईं प्लाज़ा मां 17 लाश कढिया विया आहिनि। रेस्क्यू ऑपरेशन दौरान वधीक लाश निकिरी सघनि था। सिंध असेंबली जे मुखालिफ़ धुर जे अॻवान अली ख़ुर्शीदी चयो आहे त गुल प्लाज़ा खे लॻल बाहि सिंध सरकार जी पतवाही करे छॾी आहे। बाहि वारो वाक़ियो इंतिज़ामी नाअहली जो चिटो सबूत आहे। सूबाई हुकूमत 2 ॾींहनि खां प्लाज़ा खे लॻल बाहि ते कंट्रोल न कयो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अली ख़ुर्शीदी चयो आहे त सिंध जा हुक्मरान इस्लामाबाद में वेही सिंध जी तरक़ी जूं वॾियूं दावाऊं कंदा आहिनि पर सूबाई हुकूमत 17 सालनि में 17 अस्पतालूं बि ठाहे नाहे सघी। सिंध जेका तरक़ी कई आहे उहा सभिनी जे साम्हूं आहे।